तरीन अहवाल सां गॾु आउं आहियां नज़ीर बमरो। अॼु 29 अप्रैल जी मौसम सखर खां ओभर तरफ़ साले पट वारो इलाइक़ो अछड़ो थर ऐं थरपारकर इन्हनि इलाइक़नि में बरसाति हली रही आहे। बदीन में बरसाति थी रही आहे। कराचीअ में बि बूंदाबांदी थी चुकी आहे। नूरियाबाद जे इलाइक़े में सिस्टम ठही रहियो आहे। इन खां अलावा खीर थर वारे इलाइक़े में बरसाति जा सिस्टम ठही अची रहिया आहिनि। अॼु पूरे ॾींहं जी सूरत हाल इहा रहंदी त तक़रीबन सॼो ॾींहुं जेको आहे सो किथे किथे मुख़्तलिफ़ जायुनि ते बरसाति जारी रहंदी ऐं सखर डिवीज़न जे इलाइक़े में काफ़ी ज़्यादा बरसाति जो इम्कान आहे। इन खां अलावा खिपरो, शहदादपुर, नवाबशाह, उमरकोट, मिरपुर ख़ासि हैदराबाद वारनि इलाइक़नि में पिणु बरसाति थींदी। इन खां अलावा नंगर पार्कर, मिठी, उमरकोट ऐं बदीन जे इलाइक़नि में बि वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी रहंदी। कराचीअ में बरसाति जो इम्कान मौजूदु आहे, कंहिं वक़्तु बि थी सघे थी, पर तमामु घणी बरसाति न थींदी। महिरबानी।